नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राहे इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तवाजी खिदमत में हाज़िर थियो आयां। रोज़न के मुतअल्लिक़ अहम मालूमाती सवालात ऐं उन्हनि जा जवाबात अवांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि। पर उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सके। त प्यारा दोस्तों, सुवाल नंबर 1 आहे त छा औरत रोज़े जी हालत में पंहिंजे ॿार खे खीर पीआरे सघे थी या न। त प्यारा दोस्तों, इन जो जवाब आहे त जी हाँ, औरत रोज़े जी हालत में पंहिंजे ॿार खे, पंहिंजे बच्चे खे खीर पीआरे सघे थी। इन सां रोज़े ते को बि असरु कोन थींदो ऐं रोज़ो उन जो बरक़रार रहंदो। सुवाल नंबर 2 आहे त जेकॾहिं मुअज़्ज़िन इफ़्तारी जे टाइम खां अॻु में अज़ान ॾेई छॾी त जेकॾहिं को माण्हू उन अज़ान ते रोज़ो पंहिंजो इफ़्तार करे थो त उन रोज़े जो हुकुम छा आहे। त प्यारा दोस्तों, इन जो जवाब आहे त जेकॾहिं मुअज़्ज़िन इफ़्तारी जे टाइम खां अॻु में अज़ान ॾिनी ऐं उन ते जेकॾहिं कंहिं शख़्स रोज़ो इफ़्तार कयो त उन जो रोज़ो टुटी वेंदो। बाद में उन जी क़ज़ा करणी पवंदी ऐं उन रोज़े जो कफ़ारो बि कोन थींदो ऐं गुनाहगार बि कोन थींदो। प्यारा दोस्तों, सुवाल नंबर 3 आहे त जेकॾहिं ग़लती सां रोज़ो टुटी वञे त छा बाक़ी ॾींहुं खाई पी सघिजे थो या न। त प्यारा दोस्तों, इन जो जवाब आहे त जेकॾहिं ग़लती सां रोज़ो टुटी वञे त बाक़ी ॾींहुं उन ते रोज़ेदार वांगुरु बुख ऐं उन जी हालत में ॾींहुं गुज़ारणु वाजिबु आहे। सुवाल नंबर 4 आहे त जेकॾहिं थधि हासिलु करण जे लाइ ठंडक जे हुसूल ख़ातिर रोज़ेदार जेकॾहिं बार बार गुस्ल करे वेहिजे त इन सां रोज़े ते को असरु थींदो या न, या को फ़र्क़ु पइजंदो या न। त प्यारा दोस्तों, इन जो जवाब आहे त जेकॾहिं रोज़ेदार ठंडक जे हुसूल ख़ातिर रोज़े जी हालत में जेकॾहिं उनखे गर्मी महसूसु थिए थी, हाणे उहो थधि जे हुसूल जे लाइ जेकॾहिं बार बार गुस्ल करे थो या बार बार वेहिजे थो त उनखे इजाज़त आहे। इन सां रोज़े ते को बि असरु या फ़र्क़ु न थींदो। त प्यारा दोस्तों, ही हुआ रोज़े सां ताल्लुक़ रखंदड़ उहे 4 अहम मालूमाती सवालात ऐं उन्हनि जा जवाबात जेके मूं अवांजी खिदमत में अर्ज़ु कया। वरी नई मालूमात में अवांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।